بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल हकीम। अलिफ लाम रा इहे हिकमत सां भरियल क़ुरान करीम जूं आयतूं आहिनि। أكان للناس عجبا أن أوحينا إلى رجل منهم أن أنذر الناس وبشر الذين آمنوا أن لهم قدم صدق عند ربهم قال الكافرون إن هذا لساحر مبين। छा अरब जे काफ़रनि खे अजब वठे थो त असां रसूल अरबी ते वही मोकिली जेको उन्हनि मां ई आहे, इन लाइ त माण्हुनि खे ॾेजारे ऐं मुबारक दे मोमिननि खे त बेशक इन्हनि लाइ संदन रब वटि वॾो दर्जो आहे। मौइज़ा ॾिसी काफ़रनि चयो बेशक हीउ साफ़ जादूगर आहे। إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يدبر الأمر ما من شفيع إلا من بعد إذنه ذلكم الله ربكم فاعبدوه أفلا تذكرون। बेशक रब तव्हांजो अल्लाह आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे 6 ॾींहनि में पैदा फरमायो। उन खां पोइ अर्श अज़ीम ते रौनक अफ़रोज़ थियो जीअं त संदसि शान वटां आहे। उहो ई काइनात जे हर कम जी तदबीर करे थो, को बि संदसि इजाज़त खां सवाइ सिफ़ारिश नथो करे। तव्हांजो उहो ई रब आहे, पोइ तव्हां उन जी इबादत करियो। छा पोइ तव्हां गौर नथा करियो? إليه مرجعكم جميعا وعد الله حقا إنه يبدأ الخلق ثم يعيده ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات بالقسط والذين كفروا لهم شراب من حميم وعذاب أليم بما كانوا يكفرون। तव्हां सभिनी खे उन ॾांहुं मोटणो आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे। बेशक अल्लाह शुरूआत में मखलूक खे पैदा कयो, उन खां पोइ खेनि मोटाईंदो। इन ई लाइ त जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया उन्हनि खे पूरो पूरो सवाब ॾे। ऐं काफ़रनि लाइ गरम पाणी आहे ऐं दर्दनाक अज़ाब आहे, इन ई सबबां जो कुफ्र कंदा हुआ। والذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب ما خلق الله ذلك إلا بالحق يفصل الآيات لقوم يعلمون। अल्लाह ताला उहो आहे जंहिं पंहिंजी कुदरत सां सिज खे रोशनी वारो बनायो ऐं चंड खे नूर वारो बनायो ऐं उन्हनि मां हर हिक लाइ मंज़िलूं मुक़रर कयईं। इन लाइ तव्हां सालनि जी ॻणप ऐं हिसाब मालूम करियो। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजी हिकमत सां पैदा फरमायो। अल्लाह पंहिंजूं आयतूं बयान करे थो उन ई क़ौम लाइ जेके ॼाणनि था। إن في اختلاف الليل والنهار وما خلق الله في السماوات والأرض لآيات لقوم يتقون। बेशक रात ऐं ॾींहं जे बदिलजण ऐं जेकी शयूं अल्लाह ताला आसमाननि ऐं ज़मीनुनि में पैदा कयूं आहिनि उन्हनि में निशानियूं आहिनि उन ई क़ौम लाइ जेके ख़ौफ़ कनि था। إن الذين لا يرجون لقاءنا ورضوا بالحياة الدنيا واطمأنوا بها والذين هم عن آياتنا غافلون। बेशक जेके माण्हू असां सां मुलाक़ात जी उमीद नथा रखनि ऐं दुनिया जी हयाती ते राज़ी ऐं उन ते मुतमइन थियनि था ऐं जेके माण्हू असांजी आयतुनि खां गाफ़िल आहिनि أولئك مأواهم النار بما كانوا يكسبون। उन्हनि जी जाइ जहन्नम आहे संदन बदअमाली जे करे। إن الذين آمنوا وعملوا الصالحات يهديهم ربهم بإيمانهم تجري من تحتهم الأنهار في جنات النعيم। बेशक जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं सुहिणा अमल कया अल्लाह ताला उन्हनि जी आख़िरत में संदन ईमान आणण जे करे रहनुमाई फरमाईंदो। उन्हनि बिश्तिन जे हेठां बिश्त में नहरूं वहंदियूं। دعواهم فيها
وتحيتهم فيها سلام وآخر دعواهم أن الحمد لله رب العالمين. उन्हनि जी दुआ विश्त में सुभानक अल्लाहुम्म हूंदी ऐं उन्हनि जी खीकार विश्त में सलाम सां हूंदी ऐं संदन दुआ जी पछाड़ी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सां हूंदी. ولو يعجل الله للناس الشر استعجالهم بالخير لقضي إليهم أجلهم فنذر الذين لا يرجون لقاءنا في طغيانهم يعمهون. ऐं जेकॾहिं अल्लाह ताला माण्हुनि लाइ बुराई जल्दी मोकिले हा जीअं कि इहे चङाई लाइ तकड़ कनि था त इहे हलाक थी वञनि हा. पोइ जेके माण्हू क़यामत ते ईमान नथा आणनि असीं उन्हनि खे संदन गुमराही में छॾे ॾियूं था जो इहे हैरान रहनि था. وإذا مس الإنسان الضر دعانا لجنبه أو قاعدا أو قائما فلما كشفنا عنه ضره مر كأن لم يدعنا إلى ضر مسه كذلك زين للمسرفين ما كانوا يعملون. ऐं जेकॾहिं इंसान खे का तकलीफ़ पहुचे थी त असांखे पुकारे थो पासे भर ऐं वेही ऐं बीही मतिलब त हर हाल में. पोइ जॾहिं असीं हुन तां तकलीफ़ लाहियूं था त ईअं मालूम थिए थो त गोया उन असांखे इन तकलीफ़ में पुकारियो ई न हो. अहिड़ी तरह हद खां वधंदड़ खे संदन बदअमाली संदन नज़रुनि में सुहिणी कई वञे थी. ولقد أهلكنا القرون من قبلكم لما ظلموا وجاءتهم رسلهم بالبينات وما كانوا ليؤمنوا كذلك نجزي القوم المجرمين. ऐं बेशक तव्हां खां अॻु में असां केतिरियूं ई क़ौमूं हलाक कयूं जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो ऐं उन्हनि क़ौमुनि वटि संदन रसूल मौजनि सां तशरीफ़ फरमा थिया ऐं उन्हनि रसूलनि ते ईमान न आंदो. असीं अहिड़ी तरह मुजरिमनि जी क़ौम खे सज़ा ॾियूं था. ثم جعلناكم خلائف في الأرض من بعدهم لننظر كيف تعملون. पोइ असां तव्हांखे ज़मीन में जानशीन बनायो उन्हनि खां पोइ इन लाइ त असीं ॾिसूं त तव्हां कहिड़ा नेक अमल करियो था. وإذا تتلى عليهم آياتنا بينات قال الذين لا يرجون لقاءنا ائت بقرآن غير هذا أو بدله قل ما يكون لي أن أبدله من تلقاء نفسي إن أتبع إلا ما يوحى إلي إني أخاف إن عصيت ربي عذاب يوم عظيم. ऐं जॾहिं उन्हनि ते असां जूं आयतूं तिलावत कयूं वञनि थियूं त उहे माण्हू चवनि था जेके क़यामत ते ईमान नथा रखनि त असां वटि रसूल अरबी हिन क़ुर खां अलावा आणे या क़ुर खे तब्दील करे. रसूल अरबी तव्हां फरमायो मूंखे मुनासिब न आहे जो क़ुर करीम खे पंहिंजे तरफ़ां तब्दील करियां. आऊं त फ़क़ति वही रब्बानी जी ताबेदारी करियां थो जेका मूं वटि अचे थी. जेकॾहिं आऊं बिलफर्ज़ पंहिंजे रब जी नाफ़रमानी करियां त मूंखे क़यामत जे ॾींहं जो ख़ौफ़ आहे. قل لو شاء الله ما تلوته عليكم ولا أدراكم به فقد لبثت فيكم عمرا من قبله أفلا تعقلون. तव्हां फरमायो जेकर अल्लाह चाहे हा त आऊं तव्हां ते क़ुर न पढ़ां हा ऐं न ई उहो तव्हांखे का मालूमात ॾे हा पोइ तहक़ीक़ आऊं तव्हां वटि इन खां अॻु घणो सो उमिरि जो रही चुको आहियां. छा पोइ तव्हां नथा सम्झो. فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته إنه لا يفلح المجرمون. पोइ उन माण्हू खां वधीक केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह ताला ते कूड़ मढ़े या अल्लाह ताला जे आयतुनि खे कूड़ो सम्झे. बेशक मुजरिम कामयाब नथा थियनि. ويعبدون من دون الله ما لا يضرهم ولا ينفعهم ويقولون هؤلاء شفعاؤنا عند الله قل
أتنبئون الله بما لا يعلم في السماوات ولا في الأرض سبحانه وتعالى عما يشركون ऐं उहे गैरुल्लाह जी इबादत कनि था जेके उन्हनि खे नफ़ो ऐं नुक़सान पहुचाए नथा सघनि ऐं चवनि था त इहे बुत अलाह वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि। तव्हां फरमायो छा तव्हां अलाह ताला खे उहा ख़बर ॿुधायो था जेका पाण आसमाननि ऐं ज़मीन में नथो ॼाणे। अलाह ताला पाक आहे ऐं उन्हनि जे शिरक खां मथां आहे। وما كان الناس إلا أمة واحدة فاختلفوا ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم فيما فيه يختلفون ऐं सभई माण्हू हिकु ई उम्मत हुआ पोइ इख़्तिलाफ़ कयऊं यानी किन कुफ़ुर कयो ऐं के इस्लाम ते रहिया। ऐं जेकॾहिं तुंहिंजे रब जो अॻे ई अज़ाब जी तख़ीर जो फ़ैसिलो कयल न हुजे हा त उन्हनि जो दुनिया में ई फ़ैसिलो करे हा जिन ॻाल्हियुनि में उन्हनि इख़्तिलाफ़ कयो थे। ويقولون لولا أنزل عليه آية من ربه فقل إنما الغيب لله فانتظروا إني معكم من المنتظرين ऐं काफ़र चवनि था त असांजे मथां रब जे तरफ़ां का आयत छो थी नाज़िल थिए। पोइ तव्हां फरमायो ग़ैब त फ़क़ति अलाह वटि आहे। पोइ तव्हां इंतज़ार करियो बेशक आऊं बि तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां। وإذا أذقنا الناس رحمة من بعد ضراء مستهم إذا لهم مكر في آياتنا قل الله أسرع مكرا إن رسلنا يكتبون ما تمكرون ऐं जंहिं वक़्तु असां काफ़रनि खे ॾुख खां पोइ सुख पहुचायो त इहे असांजी आयतुनि में ख़ुफ़िया तदबीरूं यानी अटकलूं कनि था। तव्हां फरमायो अलाह ताला जल्द ख़ुफ़िया तदबीर कंदड़ आहे। बेशक तव्हां जूं ख़ुफ़िया तदबीरूं असांजा फ़रिश्ता लिखनि था। هو الذي يسيركم في البر والبحر حتى إذا كنتم في الفلك وجرين بهم بريح طيبة وفرحوا بها جاءتها ريح عاصف وجاءهم الموج من كل مكان وظنوا أنهم أحيط بهم دعوا الله مخلصين له الدين لئن أنجيتنا من هذه لنكونن من الشاكرين अलाह ताला उहो आहे जेको तव्हां खे ज़मीन ऐं पाणी ते सफ़र कराए थो एसिताईं जो इहे ॿेड़ीअ में सवार थियनि था ऐं उन्हनि खे हल्की हल्की हवा हलाए थी ऐं उहे उन ते ख़ुशि थियनि था। ओचितो उन्हनि ते तूफ़ान अचे थो ऐं हर तरफ़ खां उन्हनि ते मौजूं अचनि थियूं ऐं उन्हनि यकीन कयो त उहे घेरे में आहिनि। उन वक़्तु उहे मुख़लिस थी अलाह ताला खे पुकारीनि था त कसम सां जेकॾहिं तो असांखे हिन मुसीबत मां निजात ॾिनी त ज़रूर असीं शुक्रगुज़ार थींदासीं। فلما أنجاهم إذا هم يبغون في الأرض بغير الحق يا أيها الناس إنما بغيكم على أنفسكم متاع الحياة الدنيا ثم إلينا مرجعكم فننبئكم بما كنتم تعملون पोइ जॾहिं असां उन्हनि खे निजात ॾिनी त उन वक़्तु इहे ज़मीन में नाहक फ़साद कनि था। हे इंसानो तव्हांजो फ़साद करणु तव्हां लाइ नुक़सानकार आहे। तव्हां ज़िंदगी जे माल मां थोरो नफ़ो हासिल करे सघो था उन खां पोइ तव्हांखे असां ॾांहुं मोटणो आहे। पोइ असीं तव्हांखे तव्हांजी बदअमाली जो बदिलो ॾींदासीं। إنما مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض مما يأكل الناس والأنعام حتى إذا أخذت الأرض زخرفها وزينت وظن أهلها أنهم قادرون عليها أتاها أمرنا ليلا أو نهارا فجعلناها حصيدا كأن لم تغن بالأمس كذلك نفصل الآيات لقوم يتفكرون दुनिया जी हयाती जो मिसाल उन पाणी जहिड़ो आहे जेको आसमान मां असां नाज़िल कयो आहे। पोइ उन पाणी जे सबबां ज़मीन मां घणा सला पैदा थिया
जिन मां माण्हू ऐं जानवर खाइनि था हेसि ताईं जो ज़मीन पंहिंजी रौनक ऐं ख़ूबसूरती पैदा कई ऐं ज़मीन जे मालिकनि ख़्यालु कयो त बेशक इहे ज़मीन जो फसल मुकमिल तरह हासिल करे सघंदा ओचितो इन ई ज़मीन ते राति या ॾींहं जो असांजो अज़ाब नाज़िल थियो पोइ असां उनखे लुणी छॾियो गोया काल इहो फसल हो ई कोन अहिड़ी तरह असीं खोले खोले पंहिंजूं आयतूं उन क़ौम लाइ बयान करियूं था जेके गौर कनि था वल्लाहु यदउ इला दारिस सलाम वयहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम ऐं अल्लाह ताला तव्हांखे बिश्त ॾांहुं पुकारे थो ऐं जंहिंखे चाहे सही रस्ते ते हलाए थो للذين أحسنوا الحسنى وزيادة ولا يرهق وجوههم قتر ولا ذلة أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون नेकोकारनि लाइ सवाब आहे ऐं अल्लाह जी तरफ़ां मथनि वधीक इनायत थींदी ऐं उन्हनि जे चेहरनि खे काराण ऐं ख्वारी न लॻंदी इहे बिश्ती आहिनि इहे हमेशह बिश्त में रहंदा والذين كسبوا السيئات جزاء سيئة بمثلها وترهقهم ذلة ما لهم من الله من عاصم كأنما أغشيت وجوههم قطعا من الليل مظلما أولئك أصحاب النار هم فيها خالدون ऐं जेके माण्हू गुनाह कनि था उन्हनि खे गुनाह जेतिरी जज़ा मिलंदी ऐं उन्हनि खे ख़ारी पहुचंदी उन्हनि लाइ अल्लाह खां सवाइ को बि बचाईंदड़ न हूंदो गोया के उन्हनि जे मुंहनि खे राति जो कारो टुकड़ो लॻी वियो इहे दोज़खी आहिनि इहे हमेशह दोज़ख में रहंदा ويوم نحشرهم جميعا ثم نقول للذين أشركوا مكانكم أنتم وشركاؤكم فزيلنا بينهم وقال شركاؤهم ما كنتم إيانا تعبدون ऐं क़यामत जे ॾींहुं असीं उन सभिनी खे गॾु कंदासीं उन खां पोइ असीं मुशरिकनि खे चवंदासीं त तव्हां ऐं तव्हांजा बुत पंहिंजी जाइ ते बीहो पोइ असीं उन्हनि जा तहलकात ख़तमु कंदासीं ऐं उन्हनि जा बुत उन्हनि खे चवंदा तव्हां असांजी कॾहिं इबादत कंदा हुआ فكفى بالله شهيدا بيننا وبينكم إن كنا عن عبادتكم لغافلين पोइ अल्लाह असां ऐं तव्हांजे विच में बहितरीन गवाह आहे बेशक असीं तव्हांजी इबादत करण खां राज़ी न हुआसीं هنالك تبلو كل نفس ما أسلفت وردوا إلى الله مولاهم الحق وضل عنهم ما كانوا يفترون उन वक़्तु अमलनि जे करे हर माण्हू आज़माइश में हूंदो ऐं उहे सभई पंहिंजे हक़ीक़ी रब ॾांहुं मोटाया वेंदा ऐं जेकी बुत उन्हनि ठाहिया हुआ से उन्हनि खां ग़ाइब थी वेंदा قل من يرزقكم من السماء والأرض أم من يملك السمع والأبصار ومن يخرج الحي من الميت ويخرج الميت من الحي ومن يدبر الأمر فسيقولون الله فقل أفلا تتقون हे हबीब तव्हां फरमायो त तव्हांखे आसमान ऐं ज़मीन मां रिज़्क़ केरु ॾिए थो ऐं तव्हांखे ॿुधण ऐं ॾिसण जी तौफ़ीक़ केरु ॾिए थो ऐं ज़िंदह खे मोल मां ऐं मोल खे ज़िंदह मां केरु पैदा करे थो ऐं मख़लूक में पंहिंजा हुकुम केरु हलाए थो पोइ फौरन चवंदा त अल्लाह पोइ तव्हां फरमायो त छा पोइ तव्हां नथा ॾिजो فذلكم الله ربكم الحق فماذا بعد الحق إلا الضلال فأنا تصرفون उहो ई तव्हांजो सचो ख़ालिक आहे पोइ अलाह ताला जी इबादत खां सवाइ त फ़क़ति गुमराही आहे पोइ तव्हां केॾांहुं फिरो था
كذلك حقت كلمة ربك على الذين فسقوا أنهم لا يؤمنون अहिड़ी तरह गुनाहगारनि लाइ तव्हांजे रब जी ॻाल्हि साबित थी त तहक़ीक़ इहे दलील अचण खां पोइ बि ईमान न आणींदा। قل هل من شركائكم من يبدأ الخلق ثم يعيده قل الله يبدأ الخلق ثم يعيده فأنا تؤفكون तव्हां फरमायो छा तव्हांजा अहिड़ा महबूद यानी बुत वग़ैरह आहिनि जेके नए सिर मख़लूक खे पैदा करे पोइ उनखे पाण ॾांहुं मोटाइनि। तव्हां फरमायो अल्लाह नए सिर मख़लूक खे पैदा फरमायो उनखां पोइ पाण ॾांहुं मोटाईंदो पोइ तव्हां केॾांहुं फिरो था। قل هل من شركائكم من يهدي إلى الحق قل الله يهدي للحق أفمن يهدي إلى الحق أحق أن يتبع أم من لا يهدي إلا أن يهدى فما لكم كيف تحكمون तव्हां फरमायो छा तव्हांजा महबूद अहिड़ा बि आहिनि जेके सही रस्तो ॾेखारे सघनि। तव्हां फरमायो अल्लाह ताला सही रस्तो ॾेखारे थो छा पोइ जेका मुक़दस ज़ात सही रस्तो ॾेखारे उन जी ताबेदारी कजे या उन महबूद जी ताबेदारी कजे जेको पाण ई गुमराह हुजे। पोइ तव्हांखे छा थियो आहे ऐं तव्हां कहिड़ा फ़ैसिला करियो था। وما يتبع أكثرهم إلا ظنا إن الظن لا يغني من الحق شيئا إن الله عليم بما يفعلون उन्हनि काफ़रनि मां घणा त गुमान ते हलनि था बेशक गुमान हक़ खे को फ़ाइदो नथो ॾे। बेशक अल्लाह ताला संदन अमलनि खां ख़बरदार आहे। وما كان هذا القرآن أن يفترى من دون الله ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل الكتاب لا ريب فيه من رب العالمين ऐं हिन वक़्तु क़ुरान करीम जो इहो शान नाहे जो अल्लाह खां सवाइ ॿियो को ठाहे सघे पर ही क़ुरान ॿियनि मुक़दस किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे ऐं उन में अल्लाह जा तफ़सीली अहकाम आहिनि ऐं अल्लाह जे तरफ़ां नाज़िल थियल आहे जंहिंमें को शक न आहे। أم يقولون افتراه قل فأتوا بسورة مثله وادعوا من استطعتم من دون الله إن كنتم صادقين छा इहे चवनि था त क़ुरान खे रसूल अरबी तयारु कयो आहे। तव्हां फरमायो त क़ुरान जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो ऐं अल्लाह खां सवाइ जेका ताक़त अथो उहा इस्तेमालु करियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। بل كذبوا بما لم يحيطوا بعلمه ولما يأتهم تأويله كذلك كذب الذين من قبلهم فانظر كيف كان عاقبة الظالمين बलक इहो क़ुरान जेको खेनि सम्झ में नथो अचे उनखे कूड़ो सम्झनि था ऐं अञा उन्हनि जा ज़हन क़ुरान जी माना नथा सम्झनि। अहिड़ी तरह अॻियनि माण्हुनि बि अल्लाह जे किताबनि खे कूड़ो सम्झो त तव्हां ॾिसो त ज़ालिमनि जी पछाड़ी कहिड़ी थिए थी। ومنهم من يؤمن به ومنهم من لا يؤمن به وربك أعلم بالمفسدين ऐं उन्हनि मां को माण्हू क़ुरान ते ईमान आणे थो ऐं को माण्हू ईमान नथो आणे ऐं तव्हांजो रब फसादनि खे वधीक ॼाणे थो। وإن كذبوك فقل لي عملي ولكم عملكم أنتم بريئون مما أعمل وأنا بريء مما تعملون ऐं जेकॾहिं इहे तव्हांखे कूड़ो सम्झनि था पोइ तव्हां फरमायो त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अमल आहे ऐं तव्हां लाइ तव्हांजा अमल आहिनि। तव्हां मुंहिंजे अमल खां बेज़ार आहियो ऐं आउं तव्हांजे अमलनि खां बेज़ार आहियां। ومنهم من يستمعون إليك أفأنت تسمع الصم ولو كانوا لا يعقلون ऐं उन्हनि मां के माण्हू तव्हां ॾांहुं कन लॻाइनि था छा पोइ तव्हां ॿोड़नि खे ॿुधाए सघो था जॾहिं त इहे अक़ुल नथा रखनि। ومنهم من ينظر إليك أفأنت تهدي العمي ولو كانوا لا يبصرون
ऐं उन्हनि मां के माण्हू तव्हांखे ॾिसनि था, छा पोइ तव्हां अंधनि खे वाट ॾेखारे सघो था जॾहिं त उहे नथा ॾिसनि। إن الله لا يظلم الناس شيئا ولكن الناس أنفسهم يظلمون। बेशक अल्लाह ताला माण्हू सां को बि ज़ुल्म नथो करे ऐं पर माण्हू पंहिंजे नफ़्सनि सां पाण ज़ुल्म कनि था। ويوم يحشرهم كأن لم يلبثوا إلا ساعة من النهار يتعارفون بينهم قد خسر الذين كذبوا بلقاء الله وما كانوا مهتدين। ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन्हनि खे गॾु कंदो गोया उहे दुनिया में न रहिया हुआ मगर ॾींहं जी हिकु साथ इहे हिक ॿिए खे पाण में सुञाणंदा। बेशक उहे माण्हू नुक़सान में पिया जेके अल्लाह ताला जे दीदार खां इनकारी थिया ऐं उहे हिदायत वारा नाहिनि। وَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِلَيْنَا مَرْجِعُهُمْ ثُمَّ اللَّهُ شَهِيدٌ عَلَى مَا يَفْعَلُونَ। ऐं जेकॾहिं असीं तव्हांखे उन्हनि जो कुझु अज़ाब ॾेखारियूं जंहिंजो इन्हनि सां वाइदो कयो अथऊं या तव्हांखे विसाल करायूं पोइ उन्हनि जो मोटण असां ॾांहुं थींदो पोइ अल्लाह उन्हनि जे अमलनि ते गवाह आहे। وَلِكُلِّ أُمَّةٍ رَّسُولٌ فَإِذَا جَاءَ رَسُولُهُمْ قُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ। ऐं हर हिकु उम्मत लाइ रसूल आहे पोइ जंहिं वक़्तु उन्हनि वटि रसूल अचे थो त पोइ उन्हनि जे विच में साफ़ सां फ़ैसिलो कयो वञे थो ऐं उन्हनि सां ज़ुल्म न कयो वेंदो। وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ। ऐं इहे चवनि था त हीउ वाइदो क़यामत जो कॾहिं पूरो थींदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। قُل لَّا أَمْلِكُ لِنَفْسِي ضَرًّا وَلَا نَفْعًا إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ لِكُلِّ أُمَّةٍ أَجَلٌ إِذَا جَاءَ أَجَلُهُمْ فَلَا يَسْتَأْخِرُونَ سَاعَةً وَلَا يَسْتَقْدِمُونَ। रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं बज़ात ख़ुदि पंहिंजे वजूद लाइ अल्लाह जी मर्ज़ी खां सवाइ नफ़े ऐं नुक़सान जो मालिक न आहियां। हर उम्मत लाइ अज़ाब जो मुदो मुक़ररु आहे। जंहिं वक़्तु उन्हनि ते अज़ाब ईंदो अज़ाब खां हिकु पल बि अॻिते पोइते न थी सघंदा। قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ أَتَاكُمْ عَذَابُهُ بَيَاتًا أَوْ نَهَارًا مَاذَا يَسْتَعْجِلُ مِنْهُ الْمُجْرِمُونَ। रसूल अरबी तव्हां फरमायो त इहा ख़बर ॿुधायो त जेकॾहिं तव्हां ते अल्लाह जो अज़ाब राति में या ॾींहं में अचे त छा मुजरिम उन खां बची सघंदा। ثُمَّ إِذَا مَا وَقَعَ آمَنْتُمْ بِهِ الْآنَ وَقَدْ كُنْتُمْ بِهِ تَسْتَعْجِلُونَ। छा पोइ जॾहिं उन्हनि ते अज़ाब ईंदो त पोइ ईमान आणींदा। अल्लाह फरमाईंदो हाणे ईमान आणियो था ऐं हिन खां अॻु तव्हां अज़ाब अचण में तकड़ कंदा हुआ। ثُمَّ قِيلَ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذُوقُوا عَذَابَ الْخُلْدِ هَلْ تُجْزَوْنَ إِلَّا بِمَا كُنتُمْ تَكْسِبُونَ। उन खां पोइ ज़ालिमनि खे हुकुम कयो वेंदो त तव्हां दोज़ख जे अज़ाब खे चखो तव्हांखे त तव्हांजी बदअमाली जेतिरी सज़ा ॾिनी वेंदी। وَيَسْتَنبِئُونَكَ أَحَقٌّ هُوَ قُلْ إِي وَرَبِّي إِنَّهُ لَحَقٌّ وَمَا أَنْتُمْ بِمُعْجِزِينَ। ऐं तव्हां खां सवाल कनि था त वाकई अज़ाब ईंदो। तव्हां फरमायो हाओ मूंखे मुंहिंजे रब जो कसम आहे त बेशक अज़ाब ईंदो ऐं तव्हां उन खां बची न सघंदा। وَلَوْ أَنَّ لِكُلِّ نَفْسٍ ظَلَمَتْ مَا فِي الْأَرْضِ لَافْتَدَتْ بِهِ وَأَسَرُّوا النَّدَامَةَ لَمَّا رَأَوُا الْعَذَابَ وَقُضِيَ بَيْنَهُم بِالْقِسْطِ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ। ऐं हर इंसान जंहिं ज़ुल्म कयो आहे उहो जेकॾहिं उन ज़ुल्म जे एवज़ ज़मीन जे सभिनी शयुनि जेतिरो ॾंड ॾे ऐं अज़ाब ॾिसण वक़्तु पशेमान बि थिए तॾहिं खां का बि शइ क़बूल न कई वेंदी ऐं उन्हनि माण्हुनि सां इंसाफ़ कयो वेंदो
ऐं ज़ुल्म न कयो वेंदो। ألا إن لله ما في السماوات والأرض ألا إن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون ख़बरदार बेशक आसमाननि ऐं ज़मीनुनि जूं सभई शयूं अलाह ताला जूं आहिनि। ख़बरदार बेशक अलाह ताला जो वाइदो सचो आहे, पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। هو يحيي ويميت وإليه ترجعون अलाह ताला जियारे थो ऐं मारे थो ऐं अलाह ॾांहुं तव्हां मोटाया वेंदा। يا أيها الناس قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور وهدى ورحمة للمؤمنين ए इंसानो, तहक़ीक़ तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां नसीहत पहुती ऐं क़ुरान करीम में तव्हांजे सीननि लाइ शफ़ा आहे ऐं इहो क़ुरान मोमिननि लाइ हिदायत ऐं रहमत आहे। قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون रसूल अरबी तव्हां फरमायो अलाह जे फज़ल ऐं रहमत जे करे तव्हां ख़ुशि थियो, इहो तव्हां लाइ तव्हांजी मिल्कियत खां बहितर आहे। قل أرأيتم ما أنزل الله لكم من رزق فجعلتم منه حراما وحلالا قل الله أذن لكم أم على الله تفترون रसूल अरबी तव्हां फरमायो यानी काफ़रनि खे त छा तव्हां मूंखे इहो ॿुधाईंदा त अलाह तव्हां लाइ रिज़्क़ मोकिलियो पोइ तव्हां उन मां हलाल ऐं हराम मुक़ररु कयो आहे? तव्हां फरमायो त छा अलाह ताला हलाल हराम जी तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे या तव्हां अलाह ते कूड़ मरियो था? وما ظن الذين يفترون على الله الكذب يوم القيامة إن الله لذو فضل على الناس ولكن أكثرهم لا يشكرون ऐं कहिड़ो गुमान आहे उन्हनि माण्हुनि जो जेके अलाह ते कूड़ मरीनि था त क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां छा थींदो? बेशक अलाह ताला माण्हू ते फज़ल कंदड़ आहे, पर अक्सर माण्हू अलाह जो शुक्र नथा कनि। وما تكون في شأن وما تتلو منه من قرآن ولا تعملون من عمل إلا كنا عليكم شهودا إذ تفيضون فيه وما يعزب عن ربك من مثقال ذرة في الأرض ولا في السماء ولا أصغر من ذلك ولا أكبر إلا في كتاب مبين ऐं रसूल अरबी जेकॾहिं तव्हां कंहिं कम में आहियो या अलाह जे तरफ़ां क़ुरान करीम पढ़ो था या जेको अमल तव्हां मोमिन करियो था असीं तव्हां ते शाहिद आहियूं। जॾहिं तव्हां इहो कमु शुरू करियो था ऐं अलाह ताला खां ज़रे बराबर बि का शइ ज़मीननि ऐं आसमाननि में ग़ाइब नथी रहे ऐं न उन खां नंढी शइ ऐं न उन खां वॾी शइ मगर हर शइ लोहे महफूज़ में मौजूद आहे। ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون ख़बरदार बेशक अलाह ताला जे वलियनि ते को ख़ौफ़ नाहे ऐं न उहे ॾुखोइबा। हिन आयत जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे। रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ कयो वियो त औलिया अल्लाह कहिड़ा आहिनि? पाण करीमन इरशाद फरमायो औलिया अल्लाह उहे आहिनि जिन जे ॾिसण सां अलाह ताला यादि अची वञे। तफ़सीर मज़हरी الذين آمنوا وكانوا يتقون इहे उहे माण्हू आहिनि जिन ईमान आंदो ऐं परहेज़गारी इख़्तियार कयऊं। لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم उन्हनि लाइ दुनिया ऐं आख़िरत में बिशारत कामयाबी जी आहे। अलाह ताला पंहिंजे वाइदे खे तब्दील नथो करे। इहा अज़ीम कामयाबी आहे। ولا يحزنك قولهم إن العزة لله جميعا هو السميع العليم
रसूल अरबी तव्हां खे काफ़रनि जूं ॻाल्हियूं ग़मगीन न कनि, बेशक समूरी इज़त अल्लाह ताला लाइ आहे, उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। अला इन्न लिल्लाहि मन फिस समावाति व मन फिल अर्द वमा यत्तबिउ अल्लज़ीना यदऊन मिन दूनिल्लाहि शुरका इन यत्तबिउन इल्ला ज़न्न व इन हुम इल्ला यख़रुसून। ख़बरदार, बेशक अल्लाह ताला लाइ उहे शयूं आहिनि जेके आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि, ऐं जेके माण्हू अल्लाह ताला खां सवाइ बुतनि जी इबादत कनि था उहे नथा ताबेदारी कनि मगर गुमान जी, ऐं उहे त फ़क़ति अंदाज़ा कनि था। वल्लज़ी जअल लकुमुल लैल लितस्कुनू फीहि वन्नहार मुबसिरा इन्न फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन यस्मऊन। अल्लाह ताला उहो आहे जे तव्हां जे आराम लाइ राति पैदा फरमाई ऐं रिज़्क़ रोज़ी लाइ ॾींहुं पैदा फरमायो। बेशक इन ॻाल्हि में निशानी आहे उन क़ौम लाइ जेके सम्झ रखनि था। क़ालू इत्तख़ज़ अल्लाहु वलदा सुब्हानहु हुवल गनी लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द इन इंदकुम मिन सुल्तानिन बिहाज़ा अतक़ूलून अला अल्लाहि मा ला तअलमून। काफ़िर चवनि था त अल्लाह खे औलाद आहे, अल्लाह इन ई तोहमत खां पाक आहे ऐं पाण बेनियाज़ आहे। अल्लाह लाइ उहे शयूं आहिनि जेके आसमान में आहिनि ऐं ज़मीन में आहिनि। छा तव्हां वटि उन ॻाल्हि जी का सनद मौजूदु आहे? छा तव्हां अल्लाह ते उहो कूड़ मरियो था जेको तव्हां नथा ॼाणो? कुल इन्नल्लज़ीन यफ्तरून अला अल्लाहिल कज़िब ला युफ्लिहून। रसूल अरबी तव्हां फरमायो त जेके माण्हू अल्लाह ते कूड़ मढ़ीनि था उहे कामयाब न थींदा। मताउन फिद दुनिया सुम्म इलैना मरजिउहुम सुम्म नुज़ीक़ुहुमुल अज़ाब अश्शदीद बिमा कानू यकफुरून। हा, दुनिया में उनखे कुझु नफ़ो हासिल थी सघे थो, उनखां पोइ असां ॾांहुं मोटणु थींदो, उनखां पोइ कुफर सबबु मां उन्हनि खे असीं दर्दनाक अज़ाब चखाईंदासीं। वत्लु अलैहिम नबअ नूह إذ قال لقومه يا قوم إن كان كبر عليكم مقامي وتذكيري بآيات الله فعلى الله توكلت فأجمعوا أمركم وشركاءكم ثم لا يكن أمركم عليكم غمة ثم قضوا إلي ولا تنظرون। रसूल अरबी तव्हां उन्हनि बके वारनि खे नूह जी ख़बर ॿुधायो जॾहिं हज़रत नूह पंहिंजी क़ौम खे चयो त हे मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं मुंहिंजी वॾी हयाती ऐं नसीहत तव्हां खे ॾुखी लॻे थी त पोइ अल्लाह ताला ते मुंहिंजो भरोसो आहे, पोइ तव्हां ऐं तव्हांजा पुट मूं लाइ पंहिंजी तदबीर मज़बूत करियो, पोइ तव्हां मूंसां खुलम खुला मुक़ाबिलो करियो, उनखां पोइ जेको वणनो उहो मूं लाइ करियो ऐं मूंखे मोहलत न ॾियो। فإن توليتم فما سألتكم من أجر إن أجري إلا على الله وأمرت أن أكون من المسلمين। पोइ जेकॾहिं तव्हां मुंहिंजी नसीहत खां इनकार करियो था त पोइ आऊं तव्हां खां को उजूरो तलब नथो करियां, मुंहिंजो सवाब अल्लाह ताला वटि आहे ऐं मूंखे फर्मा बरदारी जो हुकुम कयो वियो आहे। فكذبوه فنجيناه ومن معه في الفلك وجعلناهم خلائف وأغرقنا الذين كذبوا بآياتنا فانظر كيف كان عاقبة المنذرين। पोइ उन्हनि हज़रत नूह खे कूड़ो सम्झो, पोइ असां नूह खे संदसि साथियुनि समेत ॿेड़ीअ में निजात ॾिनी ऐं असां उन्हनि खे जानशीन बनायो ऐं जिन असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झो उन्हनि खे ग़र्क़ कयोसीं। पोइ रसूल अरबी तव्हां ॾिसो त बेफ़रमाननि जी पछाड़ी कहिड़ी थिए थी। ثم بعثنا من بعده رسلا إلى قومهم فجاءوهم بالبينات فما كانوا ليؤمنوا بما كذبوا به من قبل
كذلك نطبع على قلوب المعتدين उन खां पोइ असां रसूल मोकिलिया सदन क़ौमुनि ॾांहुं पोइ रसूलनि पंहिंजा मौजज़ा आंदा पोइ उहे अहिड़ा न हुआ जो ईमान आणनि उन ते जंहिंजो अॻु में इनकार करे चुका हुआ असीं काफ़रनि जी दिलनि ते अहिड़ी तरह मोहर लॻायूं था ثم بعثنا من بعدهم موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا فاستكبروا وكانوا قوما مجرمين उन्हनि पैगंबरनि खां पोइ असां उन्हनि ॾांहुं हज़रत मूसा ऐं हज़रत हारून खे फिरऔन ऐं संदसि क़ौम ॾांहुं पंहिंजे निशाननि सां पैगंबर करे मोकिलियो पोइ इन्हनि तकबुर कयो ऐं उहा क़ौम मुजरिम हुई فلما جاءهم الحق من عندنا قالوا إن هذا لسحر مبين पोइ जॾहिं इन्हनि वटि असांजे तरफ़ां मौजज़ा पहुता चयऊं त बेशक हीअ साफ़ जादू आहे قال موسى أتقولون للحق لما جاءكم أسحر هذا ولا يفلح الساحرون मूसा चयो त छा तव्हां मौजज़नि खे जादू चओ था जॾहिं तव्हां वटि मौजज़ा आया छा हीअ जादू आहे ऐं जादूगर कॾहिं कामयाब नथा थियनि قالوا أجئتنا لتلفتنا عما وجدنا عليه آباءنا وتكون لكما الكبرياء في الأرض وما نحن لكما بمؤمنين चयऊं छा तूं असांखे पंहिंजे वॾनि जे मज़हब खां फेराई थो ऐं तव्हां ॿई यानी हज़रत हारून ऐं हज़रत मूसा ज़मीन ते हुकुमरानी कंदा ऐं असीं तव्हां ॿिन्ही ते ईमान नथा आणियूं وقال فرعون ائتوني بكل ساحر عليم ऐं फिरौन चयो मूं वटि हर क़िस्म जा ॼाणू जादूगर आणियो فلما جاء السحرة قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون पोइ जॾहिं जादूगर आया मूसा उन्हनि खे चयो त तव्हांखे जेकी करिणो आहे सो भले करियो فلما ألقوا قال موسى ما جئتم به السحر إن الله سيبطله إن الله لا يصلح عمل المفسدين पोइ जॾहिं उन्हनि करे ॾेखारियो हज़रत मूसा फरमायो तव्हां त जादू कयो आहे बेशक अल्लाह ताला जल्द उन खे ख़तम कंदो बेशक अल्लाह ताला खे फसादनि जो अमल पसंदि न आहे ويحق الله الحق بكلماته ولو كره المجرمون अल्लाह ताला पंहिंजी निशानी सां हक़ खे साबित करे थो जे तूणीक मुजरमनि खे इहो पसंदि न आहे فما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون وملئهم أن يفتنهم وإن فرعون لعال في الأرض وإنه لمن المسرفين पोइ फिरौन ऐं संदसि लश्कर जे ख़ौफ़ सबबां हज़रत मूसा ते फ़क़ति संदसि क़ौम जे कुझु माण्हुनि ईमान आंदो त मथां फिरौन उन्हनि ते अज़ाब करे ऐं बेशक फिरौन ज़मीन यानी मिस्र में निहायत ताक़तवर हो ऐं बेशक उहो ज़ुल्म ऐं फसाद में हद खां वधंदड़ हो وقال موسى يا قوم إن كنتم آمنتم بالله فعليه توكلوا إن كنتم مسلمين ऐं मूसा चयो हे मुंहिंजी क़ौम जेकर तव्हां अल्लाह ते ईमान आणियो था त पोइ तव्हां अल्लाह ते तवकल करियो जेकर तव्हां मुस्लमान आहियो فقالوا على الله توكلنا ربنا لا تجعلنا فتنة للقوم الظالمين पोइ उम्मतिन अर्ज़ कयो असां अल्लाह ते तवकल कई आहे हे असांजा रब तूं असांखे ज़ालिम क़ौम जे अज़ाब खां महफ़ूज़ रख ونجنا برحمتك من القوم الكافرين ऐं तूं असांखे पंहिंजी रहमत सां काफ़रनि जी क़ौम खां निजात अता कर وأوحينا إلى موسى وأخيه أن تبوأ لقومكما بمصر بيوتا واجعلوا بيوتكم قبلة وأقيموا الصلاة وبشر المؤمنين
ऐं असां मूसा ऐं हारून ॾांहुं वही मोकिली त तव्हां पंहिंजी क़ौम लाइ मिस्र में घर तयारु करियो ऐं तव्हां पंहिंजे घरनि जो रुख क़िबले तरफ़ करियो ऐं तव्हां निमाज़ क़ाइमु करियो ऐं तूं मोमिननि खे बिशारत ॾे. وقال موسى ربنا إنك آتيت فرعون وملأه زينة وأموالا في الحياة الدنيا ربنا ليضلوا عن سبيلك ربنا اطمس على أموالهم واشدد على قلوبهم فلا يؤمنوا حتى يروا العذاب الأليم. ऐं मूसा अर्ज़ कयो, ए असांजा रब, बेशक तो फिरौन ऐं संदसि लश्कर खे दुनिया जी हयाती में ज़ीनत यानी लिबास, ज़ेवर, हथियार, सुवारियूं ऐं नौकर ऐं मिल्कत अता कई आहे. हे असांजा रब, इहे माण्हुनि खे तुंहिंजी राह खां गुमराह कंदा. हे असांजा रब, तूं उन्हनि जी मिल्कत बर्बाद कर ऐं उन्हनि जूं दिलियूं सख़्त कर जो उहे ईमान न आणनि हेसि ताईं जो उहे दर्दनाक अज़ाब ॾिसनि. قال قد أجيبت دعوتكما فاستقيما ولا تتبعان سبيل الذين لا يعلمون. अल्लाह फरमायो, बेशक मूं तव्हां ॿिन्ही जी दुआ क़बूल फरमाई, पोइ तव्हां ॿई साबित क़दम रहो ऐं तव्हां जाहिलनि जे वाक जी ताबेदारी न करियो. وجاوزنا ببني إسرائيل البحر فأتبعهم فرعون وجنوده بغيا وعدوا حتى إذا أدركه الغرق قال آمنت أنه لا إله إلا الذي آمنت به بنو إسرائيل وأنا من المسلمين. ऐं असां बनी इसराइल खे दरिया पार करायो. पोइ फिरौन ऐं उनजो लश्कर ज़ुल्म ऐं ज़्यादती सां संदन पोयां काहे पियो एसि ताईं जो उहे ॿुॾण लॻा. फिरौन चयो, मूं ईमान आंदो उन अलाह ते जेको अकेलो आहे ऐं जंहिं अलाह ते बनी इसराइल ईमान आंदो आहे ऐं आऊं मुस्लमाननि मां आहियां. الآن وقد عصيت قبل وكنت من المفسدين. अल्लाह ताला फरमायो, छा तूं हींअर ईमान आणी थो ऐं तहक़ीक़ तो हिन खां अॻु में नाफ़रमानी कई ऐं तूं फसादिन मां हुएं. فاليوم ننجيك ببدنك لتكون لمن خلفك آية وإن كثيرا من الناس عن آياتنا لغافلون. पोइ अॼु तुंहिंजे जिस्म खे असां समुंड मां ॿाहिरि उछलाईंदासीं इन ई लाइ त पोयनि माण्हुनि लाइ तूं निशानी थी ऐं बेशक घणा माण्हू असांजी निशानी खां غافل आहिनि. ولقد بوأنا بني إسرائيل مبوأ صدق ورزقناهم من الطيبات فما اختلفوا حتى جاءهم العلم إن ربك يقضي بينهم يوم القيامة فيما كانوا فيه يختلفون. ऐं तहक़ीक़ असां बनी इसराइल खे बहितरीन जाइ ते रहायोसीं ऐं असां उन्हनि खे पाक शयुनि मां रिज़्क़ अता कयो. पोइ रसूल अरबी जी रिसालत ते उहे सभई मुतफ़िक़ हुआ एसि ताईं जो रसूल अरबी जी आमद थी. बेशक तव्हांजो रब उन जे विच में क़यामत जे ॾींहुं फ़ैसिलो कंदो जिन ॻाल्हियुनि में इहे इख़्तिलाफ़ कंदा हुआ. فإن كنت في شك مما أنزلنا إليك فاسأل الذين يقرؤون الكتاب من قبلك لقد جاءك الحق من ربك فلا تكونن من الممترين. पोइ ए इंसान जेकॾहिं तूं क़ुरान करीम जे बारे में कंहिं शक में आहीं त पोइ तव्हां उन्हनि माण्हू खां पुछा करियो जेके अॻियां किताब पढ़नि था. बेशक रसूल अरबी वटि संदन रब जे तरफ़ां क़ुरान करीम आयो आहे. पोइ तूं ए इंसान शक कंदड़नि मां न थी. ولا تكونن من الذين كذبوا بآيات الله فتكون من الخاسرين. ऐं हरगिज़ तूं उन्हनि माण्हुनि मां न थी जेके क़ुरान करीम खे कूड़ो सम्झी नुक़सान वारनि मां थी पिया
إن الذين حقت عليهم كلمة ربك لا يؤمنون बेशक उन्हनि माण्हुनि लाइ तुंहिंजे रब जो कतई फ़ैसिलो साबित थी चुको आहे त उहे ईमान न आणींदा ولو جاءتهم كل آية حتى يروا العذاب الأليم ऐं जेतोणीक इहे सभई निशानियूं ॾिसनि एसि ताईं जो उहे दर्दनाक अज़ाब न ॾिसनि فلولا كانت قرية آمنت فنفعها إيمانها إلا قوم يونس لما آمنوا كشفنا عنهم عذاب الخزي في الحياة الدنيا ومتعناهم إلى حين अज़ाब नाज़िल थियण खां पोइ कंहिं बि ॻोठ वारे खे उन्हनि ईमान आणणु फ़ाइदो कोन ॾिनो सवाइ क़ौम यूनुस जे जॾहिं उन्हनि ईमान आंदो असां दुनिया जी हयाती में ख़्वारी वारो अज़ाब उन्हनि मथां लाहे छॾियो ऐं मुक़रर वक़्त ताईं असां उन्हनि खे ख़ुशि रखियो ولو شاء ربك لآمن من في الأرض كلهم جميعا أفأنت تكره الناس حتى يكونوا مؤمنين ऐं जेकॾहिं रसूल अरबी तव्हांजो रब चाहे हा त समूरी ज़मीन जा समूरा माण्हू ईमान आणनि हा छा पोइ तव्हां माण्हुनि खे नापसंद कयो था यानी काफ़रनि खे एसि ताईं जो उहे ईमान आणनि وما كان لنفس أن تؤمن إلا بإذن الله ويجعل الرجس على الذين لا يعقلون ऐं कंहिं इंसान खे ताक़त न आहे जो अलाह जे रज़ामंदी खां सवाइ मोमिन थी सघे ऐं अलाह ताला उन्हनि माण्हुनि ते अज़ाब करे थो जेके हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु नथा कनि قل انظروا ماذا في السماوات والأرض وما تغني الآيات والنذر عن قوم لا يؤمنون तव्हां फरमायो त तव्हां अलाह ताला जूं निशानियूं गौर सां ॾिसो आसमाननि ऐं ज़मीनुनि में ऐं जेके माण्हू ईमान नथा आणनि उन्हनि खे निशानियुनि ऐं डप मां को फ़ाइदो हासिल न थींदो فهل ينتظرون إلا مثل أيام الذين خلوا من قبلهم قل فانتظروا إني معكم من المنتظرين पोइ इहे मके वारा इंतज़ार नथा कनि मगर अज़ाब जे अचण जो जेको अॻियनि माण्हुनि ते नाज़िल थियो तव्हां फरमायो त तव्हां इंतज़ार करियो बेशक आऊं तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियां ثم ننجي رسلنا والذين آمنوا كذلك حقا علينا ننجي المؤمنين उन खां पोइ असां पंहिंजनि पैगंबरनि ऐं मोमिननि खे निजात ॾिनी अहिड़ी तरह मोमिननि खे निजात ॾियणु असांजे मथां लाज़िम आहे قل يا أيها الناس إن كنتم في شك من ديني فلا أعبد الذين تعبدون من دون الله ولكن أعبد الله الذي يتوفاكم وأمرت أن أكون من المؤمنين रसूल अरबी तव्हां फरमायो ए इंसानो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे दीन में को शक आहे तॾहिं बि आऊं अलाह खां सवाइ तव्हांजे बुतनि जी इबादत न कंदुसि पर आऊं उन अलाह जी इबादत करियां थो जेको तव्हांखे ज़िंदगी ऐं मौत ॾिए थो ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त आऊं मोमिननि मां हुजां وأن أقم وجهك للدين حنيفا ولا تكونن من المشركين ऐं हीअ हुकुम बि आहे त आऊं पंहिंजे दीन ते मुख़लिस हुजां ऐं तव्हां मुशरिकनि मां न हुजो ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين ऐं तव्हां अलाह खां सवाइ बुतनि जी इबादत न करियो जेके तव्हांखे नफ़ो ऐं नुक़सान नथा पहुचाए सघनि पोइ जेकॾहिं बिलफर्ज़ तव्हां ईअं कयो त तव्हां ज़ालिमनि मां थी पवंदा وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يردك بخير فلا راد لفضله يصيب به من يشاء من عباده وهو الغفور الرحيم ऐं जेकॾहिं अलाह तव्हांखे का तकलीफ़ पहुचाए थो त पोइ अलाह खां सवाइ को इहा तकलीफ़ लाहे नथो सघे ऐं जेकॾहिं तव्हांजे लाइ ख़ैर चाहे थो त पोइ अलाह जे फज़ल खे को रोके नथो सघे उन फज़ल खे पंहिंजे बंदनि ताईं पहुचाए थो
ऐं उहो ई बख़्श कंदड़ बाजारो आहे قل يا أيها الناس قد جاءكم الحق من ربكم فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنا عليكم بوكيل रसूल अरबी तव्हां फरमायो ए इंसानो तव्हां वटि तव्हांजे रब जे तरफ़ां हक़ पहुतो पोइ जंहिं हिदायत इख़्तियार कई पोइ उन ई पंहिंजे लाइ हिदायत इख़्तियार कई ऐं जंहिं गुमराही इख़्तियार कई उन पंहिंजे लाइ गुमराही इख़्तियार कई ऐं आउं तव्हांजे कमनि जो ज़िमेदार न आहियां واتبع ما يوحى إليك واصبر حتى يحكم الله وهو خير الحاكمين ऐं तव्हां हुन वही रब्बानी जी ताबेदारी करियो जेका तव्हां ॾांहुं मोकिली वई आहे ऐं तव्हां सब्र करियो एसि ताईं जो अलाह ताला फ़ैसिलो फरमाए ऐं उहो ई बहितरीन फ़ैसिलो कंदड़ आहे